दोस्तों, मुंहिंजो नालो अली तालपुर आहे ऐं आउं कहाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे हुसैन जरवार जी लिखियलु कहाणी बेबी ॿुधाईंदुसि। हुसैन जरवार नसरपुर टंडो अलाहार में पैदा थियो, पर गुज़िरियल काफ़ी सालनि खां हू इस्लामाबाद में रहंदे हिकु NGO में नौकरी करे रहियो आहे। हुसैन काफ़ी वक़्तु सियासी, समाजी ऐं मीडिया जे दोस्तनि सां लाॻापो रखंदे सिंध जे तमामु थोरनि सुञाण माण्हुनि मंझां हिकु आहे। संदसि ही कहाणी पहिरीं आहे जेका उमेद तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। बेबी हिकु निहायती ज़हीन, महिनती, ख़ुशलिबास, ख़ूबसूरत ऐं सुहिणे सुभाउ वारी छोकिरी हुई जेका पंहिंजे स्कूल में हमेशह पहिरियों नंबर ईंदी हुई। हिन जो सुभाउ जेतोणीकि सभिनी सां सुठो हूंदो हो, पर साणसि मुलाक़ात न करण वारा खेसि होॾी, ज़िद्दी ऐं पंहिंजी मर्ज़ी वारी मगरूर सम्झंदा हुआ। उहे जेसीं वञी बेबी जे हल्के में शामिलु थियनि, हू सदाईं पढ़ाई में जुंबियल हूंदी हुई ऐं संदसि ओसे पासे जे ॿियनि सरगर्मियुनि में संदसि ध्यानु कोन हूंदो हो। ही हूंदी हुई ऐं संदसि नंढड़ी खट ते निसाब तोड़े अदबी किताब पखिड़िया पिया हूंदा हुआ। कापियूं, किताब, पेनूं, जामेट्री बॉक्स सभु हिन जे इर्द गिर्द ईअं पखिड़ियल हूंदा हुआ ॼण उहे सभु हिन जी दिलि जी दुनिया हुजनि। हुए बि संदसि पढ़ाई सां एतिरो लॻाव हूंदो हुयसि जो हू वांदी वेहण बजाए ॿियनि ॿारनि खे पढ़ाई में पई मदद कंदी हुई। ट्यूशन पढ़ाइणु शुरू कयाई त हिन जी पढ़ाई जे ख़र्चनि जो भार बि पीउ तां घटिजी वियो। ॼण ख़ुददारी हिन खे का ख़ुदा पारां अॻे ई पले पियल हुई। जीअं हू पढ़ाई में भड़ हूंदी हुई, तीअं वरी हू स्कूल जी सरगर्मियुनि तोड़े समाजी सरगर्मियुनि में बि हिसो वठंदी रहंदी हुई। तक़रीर करणी हुजे या ॻाइण जो मुक़ाबिलो, शाइरी हुजे तोड़े डोड़ जो मुक़ाबिलो, हीअ हर अमल में सभिनी खां अॻभरी नज़र ईंदी हुई। हिन जी जवानी जूं सारियूं उभरंदड़ तवानायूं ऐं ॿूर पंहिंजे मुस्तक़बिल ते लॻंदियूं हुयूं। जेतोणीकि ही रही पली निपनीत शहर जे गोड़ गुमसान में हुई, पर हिन जे अंदर में ज़मीन ऐं आसमान खे सुकून सिर्फ़ु पंहिंजे अबाणे कखनि जी टकरियनि डंडनि ऐं तारीख़ जे होॾी घोरनि जे सुंभनि हेठि मदफ़ऊं मोहबत ऐं संदसि पीउ जे क़बरनि वारी माई जे तारीख़ी क़ब्रस्तान मां मिलंदो हो। जॾहिं सिज जी रोशनी जा किरण धरतीअ जे चपनि खे चुमंदा हुआ त हू घरां पितकड़ा पेर खणी पंहिंजे सौटियुनि ऐं मासातियुनि जिन सां हिन जी दोस्ती वारो रिश्तो हुयो सां गॾिजी उन्हनि अज़ीम माॻनि ते अची लहंदी हुई ऐं उते वेही पंहिंजे दिलि जे रिधम खे रिझाईंदी हुई। संदसि माउ जेतोणीकि बिल्कुलु ॻोठाणी हुई ऐं अणपढ़ियल औरत हुई, पर हिन पंहिंजी धीअ खे बला जो एतमाद ॾिनो हो। ईअं अॼु नंढी सुभाणे वॾी, सो बेबी बची कॉलेज जा वण वसाया ऐं पंहिंजी तइलीम खे जारी रखियो आई। ऐं दौरान इतफ़ाक़ सां हिन जे घर में वालदेन विच में कंहिं ॻाल्हि ते उणबुण थी पई, जंहिं करे हिन जी पढ़ाई ऐं ॿियनि सरगर्मियुनि ते तमामु घणो मनफ़ी असरु पियो। उन सूरत हाल में एतिरी त शिदत अची वई जो हाणे बेबी जो पंहिंजी पढ़ाई ऐं ॿियनि सरगर्मियुनि मां ॼण त दिलचस्पी ऐं शौक़ु वारो रुझान ई ख़तमु थी वियो, जंहिं करे संदसि इम्तिहानी नतीजनि ते तमामु घणो ख़राबु असरु पियो ऐं नेठि हिन पंहिंजी पढ़ाई अधु में ई छॾे पंहिंजे पीउ जी मर्ज़ी मुताबिक़ शादी करे छॾी। बेबी जो मुड़ुसु छा हो, हिकिड़ो मर्दाणे समाज जो क्लासिकल नमूनो हो जेको ख़ासि उमिरि में बि 15 साल वॾो हो। जॾहिं त ही ॿिन्ही नंढी नेटी जवान ऐं सुंदर नारी जंहिंजा ॻाढ़ा गिल ऐं जवानी जो ॿूर बसि हाणे ई छड़ण लाइ तयारु हुयो। हू जॾहिं ॿाहिरि घुमण या कंहिं ख़रीदारी वग़ैरह लाइ गॾिजी निकिरंदा हुआ त हर को हिननि खे वॾो भाउ ऐं नंढी भेण या मुर्गो ई पीउ ऐं धीउ पिया सम्झंदा हुआ। बेबी जूं सहेलियूं जॾहिं बि खेसि घर फ़ोन कंदियूं हुयूं त हिन खां पुछंदियूं हुयूं, फ़ोन तुंहिंजे वालिद अटेंड कई हुई छा? त हू मुर्की उन्हनि खे चवंदी हुई, न न, इहो त मुंहिंजो घरवारो हो। हिन खे न त 15 साल पंहिंजी नंढी उमिरि जो कॉम्प्लेक्स हुयो ऐं न ई वरी को पंहिंजे सफ़ा ख़ूबसूरत हुजण या संदसि मुड़ुस जे कणकाए रंग जो, जंहिं सां शादी महिल बि पंहिंजे वारनि खे कलर करे पोइ ई निकाह कयो हो। बेबी जी शादी ते संदसि कुझु क्लास फेलोज़ ऐं वेझा दोस्त बि राह थिया हुआ, छो त हिननि जूं उमेदूं हुयूं त बेबी पढ़ी लिखी वञी कंहिं सुठे मक़ाम ते रसंदी।
छाकाणि त सिंध खे हर वक़्तु अहिड़नि ग़ैर मामूली ऐं बासलाहित नौजवाननि जी ज़रूरत आहे। पर उन वक़्तु न त इहो बेबी खे सम्झ में आयो हो ऐं न ई वरी को हालतनि खे इहो सम्झण जी इजाज़त ॾिनी हुई। हू सदाईं हिन सूरत हाल ते हिकु ई तबसरो कंदी रहंदी हुई त तिरजी गुथी सौ चोटूं खाए। सो हीअ बि हाणे उन जी ॻाल्हि ते पछताए रही हुई त छो एतिरो जल्दी शादी कयो। ख़ैर, जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो तीअं तीअं हिन जे मुड़ुस जी बददिमाग़ी, बदमिज़ाजी ऐं ज़बान दराज़ी सां गॾोगॾु हिन ते शक करणु, हिन जे माइटनि, क्लास फेरो छोकिरनि ऐं दोस्तनि खे हिन जे घर अचण खां मना करणु ऐं आख़िरकार हिन ते तशदुद करण जो सिलसिलो ॾींहों ॾींहुं वधंदो वियो, जंहिं करे बेबी जी ज़िंदगी हाणे हिकु बंदि गलीअ में अची सोढ़ी थी पई हुई। हिन पंहिंजे मुड़ुस सां गॾु रहण त चाहियो थे, पर हिन तरीक़े सां बिल्कुलु बि न। ऐं इन हेठि मजबूर थी बेबी पंहिंजे पुटु, हिकु नंढड़ी थी जेका सिर्फ़ु 6-7 महीननि जी मस हुई, खे छॾे पंहिंजे माइटनि जे घर हली वई। पर उते बि संदसि वापसी का ख़ुशगवार न हुई ऐं न ई थी सघी पई। अक्सर अहिड़नि केसनि में छोकिरनि सां ईअं ई थींदो आहे। तंहिं करे नेठि हिन बि पंहिंजे लाइ कंहिं नौकिरी जी ॻोल्हा शुरू करे ॾिनी त जीअं हू पंहिंजी ज़िंदगी जो गाॾो हलाए सघे। उन दौरान हिन जे मुड़ुस हिकु ॿी औरत सां शादी करे छॾी। हिन जे मुड़ुस जी बेबी सां शादी खां अॻु में बि हिकु शादी थियल हुई। उनखे तलाक ॾेई हिन बेबी सां ॿी शादी कई हुई। हिन माण्हू जे सख़्तु मिज़ाज हुअण करे ई उहा अॻी ज़ाल खेसि चंद महीननि अंदरि छॾे हली वई हुई, जंहिंखां पोइ हिन बेबी जहिड़ी नंढी निटी छोकिरीअ सां शादी कई हुई। संदसि मुड़ुस 3 शादी करण खां पोइ बेबी खे बि तलाक ॾेई मुस्तक़िल तौरु उनखे घर खां खेसि लात अलॻि करे ॿारनि समेत रवानो करे छॾियो हो। हाणे बेबी वटि न त डिग्री हुई, न नौकिरी हुई ऐं न ई वरी को घर हुयसि। ॼण त खेसि सभु कुझु नओं नओं ई शुरू करिणो हो। मथां वरी को मददगार या सचो दोस्त ऐं साथी बि न हुयसि, सवाइ साणसि ज़िंदगी जे उन हिसे में अकेलाई जे। मथां वरी वहशतूं, बेरोज़गारी, नंढड़ा ॿार, माइटनि जो बदिलियल रवैयो, समाज जे बगरनि जूं वहशी नज़रूं, जिन्सी बुखियुनि जे लोध जा लामारा, अकेली बेबी जे वजूद जी चौधारी हर वक़्तु घेरो करे बीठा रहिया हुआ। उन्हनि में हिन जा पंहिंजे रत जे रिश्तनि वारा सौट, मासात, मामा, चाचा ऐं नाम लिहाज़ दोस्ती जे हल्के वारा तोड़े समाज में अणबराबरी ख़तमु करे नए जहान अॾण वारा अलमबरदार ऐं नौकिरी बहाने ऑफिसनि में कमु करण वारा साथी पिणु शामिल हुआ। बेबी जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी में पाण सां थियल वार्ताउनि ते पंहिंजी ज़बान खोले हा त जेकर केतिरनि ई इज़तदारनि, पगदारनि, महंदारनि जे पटकनि जा तराई हेठि किरी पवंदा हुआ ऐं केतिरनि ई समाज सुधारण जी दावाउनि जा किला ई खुली पवंदा हुआ। पर बेबी खे अकेले सिरी पंहिंजी मंज़िल तरफ़ रवानो थियणो हो, सो हू उन तरफ़ रवां दवा हुई ऐं संदसि माउ खेसि वक़्तनि ब वक़्तनि ॿई सचा कूड़ा दिलासा ॾींदी हुई। पर हिन अनपढ़ियल औरत वटि न त एतिरा वसीला हुया ऐं न ई वरी के अहिड़ा राब्ता हुया जो हू बेबी लाइ कंहिं बहितर रोज़गार जो बंदोबस्तु करे सघे। बेबी हाणे कॾहिं नंढियूं त कॾहिं वॾियूं नौकरियूं करणु लॻी हुई, जंहिंमां संदसि को ख़ासि पूराओ त न थींदो हो, पर वरी बि किराए ते वरितल घर ऐं उनजो ख़र्चु हलाइण लॻी हुई। उन दौरान हू तमामु घणनि तकलीफ़ुनि मां गुज़री रही हुई, छाकाणि त ज़माने जे तंग नज़र रवैयनि जेकी हिकु तलाक याफ़्ता औरत सां थियनि था में का बि घटिताई कान कई हुई। रोज़ को न को माण्हू खेसि दोस्तियूं रखण लाइ पियो ज़ोर भरींदो हुयो। कॾहिं को साणसि शादी जो ख़्वाहिशमंद थी पियो मिलंदो हो त कॾहिं को वरी कंहिं मदद जे बहाने सां जिनसी लाॻापा रखणु ऐं दोस्तियूं निभाइणु तोड़े ख़ुशि रखण जूं तजवीज़ूं पियो ॾींदो हो। बेबी खे जेको बि मर्द टकरायो थिए ऐं जंहिंखे बि इहा ख़बर हुई त हू तलाक याफ़्ता औरत आहे त उन खेसि कंहिं न कंहिं शक्ल में ज़रूरु का न का आफ़र ई कई थिए। उन ई दौरान हिकु समाज सुधारक जेको दुनिया खे तब्दील करण लाइ निकितो हो, तंहिं ॼण त हिन जी ज़िंदगी उजेरण जो ठीको खणी छॾियो हो ऐं हिन जी रोज़ जी ड्यूटी में इहो शामिलु हूंदो हो त हू रोज़ राति जो शराब पी नशे में दुत थी खेसि मिसकालूं ऐं मैसेज पियो कंदो हो, जंहिंमें हू खेसि दुनिया जे जहान जूं समूरियूं आफ़रूं पियो कंदो हो
त मूंसां दोस्ती रख, मां तोखे एॾो प्यारु ॾींदुसि जो तूं सोचे बि नथी सघीं, ऐं न ई तोखे ज़िंदगी में के एॾो प्यारु ॾिनो बि हूंदो जेतिरो आउं तोखे ॾींदुसि। बेबी वटि उन माण्हू जो फ़ोन नंबर महफ़ूज़ थियल न हो, जंहिं करे हू उन जी ॻाल्हि ते को बि ध्यानु न ॾींदी हुई। पर आख़िरकार तंग थी नेठि हिकु ॾींहुं पंहिंजे हिकु दोस्त खे चयो त हिकु नंबर आहे जंहिं तां खेसि बार बार मिस कॉलूं ऐं अजीब क़िस्म जा मैसेज ईंदा रहनि था। जॾहिं संदसि उन दोस्त उहो नंबर पंहिंजे मोबाइल में मिलायो त इत्तफ़ाक़ सां उहो नंबर हिन वटि महफ़ूज़ थियल हो। ऐं हिन बेबी खे ॿुधायो त इहो नंबर फ़लाणे समाज सुधारक जो आहे, जेको सॼो ॾींहुं औरतुनि जे हक़नि ऐं इंसानी हक़नि जो इलमबरदार बणिजी सिंध ऐं सिंधी आवाम जी तक़दीर बदिलाइण लाइ निकितल आहे। उन ॾींहं खां पोइ बेबी जो ॼण त अहिड़नि समाज सुधारकनि तां एतबार ई खजी वियो। काफ़ी दफ़ा मना करण जे बावजूदि हू पियो मिस कॉलूं ॾींदो हो ऐं मैसेज कंदो हो। कॾहिं कॾहिं त हू शराब जे नशे में दुत थी दोस्तनि सां गॾु अची संदसि घर जो दरवाज़ो बि वॼाईंदो हो, जेका ॻाल्हि बेबी खे तमामु घणी ख़राबु लॻंदी हुई, पर हू करे बि छा थी सघे। ऐं हिकु राति त हिन अहिड़ी हरकत कई जो पंहिंजे दोस्तनि सां गॾिजी अची हिन जो काफ़ी देरि ताईं ज़ोर ज़ोर सां दरवाज़ो खड़काईंदो रहियो। हीअ अकेली ऐं मजबूर औरत जेका पंहिंजे अकेलाई ऐं नंढड़नि मासूम ॿारनि सां गॾु ॾुखी सुखी किराए जे घर में ज़िंदगी गुज़ारे रही हुई, सा हिननि आदि ऐं जिन्सी मुजरमनि खे कीअं मोह ॾे, जंहिंजा राति जो ख़्याल ऐं चहिरा बिल्कुलु बि मटिजी पंहिंजी असलियत ते अची वेंदा हुआ, ऐं ॾींहं जो उहे वरी रोशन ख़्याल लिबरल ऐं जहान खे तब्दील करण जे मशन ते लथल नज़र ईंदा हुआ। क़ौम जे नाले ग़रीबनि ऐं औरतुनि सां ज़ुल्म जी ॻाल्हि कंदे संदन अखियूं भरिजी ईंदियूं हुयूं। जेके माण्हू रोशन ॾींहं में लिबरल तरक़ी पसंद ऐं ग़रीबनि ते घोर घोर पिया थींदा हुआ, उहे वरी राति जे टाइम शराब जे नशे में दुत थी पिया शरीफ़ माण्हुनि जे घरनि जा दरवाज़ा वॼाईंदा हुआ। बेबी तंग थी नेठि उन ई टाइम आधी राति जो पंहिंजे माइटनि जे घर फ़ोन कयो, पर सभु सुतल हुजण करे कंहिं बि संदसि फ़ोन अटेंड न कई। उनखां पोइ हिन वरी पंहिंजे कुझु दोस्तनि जा फ़ोन कया, पर राति देरि हुजण करे कंहिं बि संदसि फ़ोन जो जवाबु न ॾिनो। एतिरे में इत्तफ़ाक़ सां उन घिटीअ जो चौकीदार सीटियूं वॼाईंदो नमूदार थियो। उन खे ॾिसंदे ई हीअ हमरा गाॾी में चढ़ी रवाना थी विया। पर सुबुह जो इहा ॻाल्हि सॼे पाड़े में बाहि वांगुरु फैलिजी वई त राति देरि ताईं बेबीअ जे घर ते कुझु माण्हू गाॾीअ में अची दरवाज़ो वॼाईंदा रहिया हुआ, जेकी पोइ चौकीदार खे ॾिसी भॼी विया। इहा ॻाल्हि जॾहिं कंहिं अची बेबीअ जे मालिक मकान खे ॿुधाई त उन हिकदमि बेबी खे घर ख़ाली करण लाइ चयो, जंहिं ते बेबी तमामु घणो परेशान थी, पर करे बि छा थी सघी। ऐं नेठि मजबूरनि खांसि कुझु ॾींहंनि जी मोहलत घुरी त जी हुन दौरान को ॿियो नओं घर ॻोल्हे सघे। उन समाज सुधारक जी उन राति वारी हरकत जो ज़िक्र बेबी जॾहिं पंहिंजे माइटनि ऐं कुझु वेझनि दोस्तनि सां कयो त उन्हनि सभिनी खेसि इहो चई चुप कराए छॾियो त माण्हू छा चवंदा, हू त वरी बि मर्द आहिनि, हिननि खे छा आहे, हीअ दुनिया त वरी बि तोखे ई ख़राबु सम्झंदी। उन ई करे चुप रहण में ई भलो आहे, माठ करे पंहिंजो घर झले वेही रहो। उन्हनि सभिनी जे चवण ते बेबी बि खणी ख़ामोशी अख़्तियार कई, पर उन ख़ामोशी मुर्गो ई उन हमरा जो मन ई वधाए छॾियो। हाणे बेबी जॾहिं बि पंहिंजी ऑफिस वग़ैरह लाइ ॿाहिरि वेंदी हुई त उहो हमरा गाॾी ते अची संदसि अॻियां पोयां पियो फेरा पाईंदो हो, ऐं संदसि ऑफिस जे माण्हुनि तोड़े निजी कचहरियुनि में बि संदसि किरदार कशी पियो कंदो हो। हिन बेबी खे चयो त जेकॾहिं तूं मूंसां दोस्ती न रखंदे त आउं तोखे बदनाम करे किथां जो बि न छॾींदसि। हिकु राति बेबी कमकार करे जीअं ई वांदी थी अञा बिस्तरे ते लेटी मस्तु, ओॾा अॻवान शराब जे नशे में दुती बेबी खे कॉल कई। संदसि आधी राति जो कॉल करण ते सख़्तु नाराज़ थींदे हिन उनखां उनजो सबबु पुछियो, जंहिं ते हू पंहिंजे दोस्तनि जे हिकु रंगीन मिज़ाज महफ़िल में वेही बेबी खे चवणु लॻो त मूं तो जहिड़ी ख़ूबसूरत ऐं हसीन औरत अॼु ताईं हिन दुनिया में नाहे ॾिठी। ईअं सम्झ त आउं तुंहिंजी पूॼा थो करियां, पूॼा, ऐं हा आउं तुंहिंजे हुस्न जी माखी बि चखणु थो चाहियां। अड़े चरी तूं अलाए किथे वञी फाथी आहीं, आउं तुंहिंजी हर ख़्वाहिश पूरी करण लाइ तयारु आहियां, तोखे फ्लैट वठी ॾींदसि,
तूं उन में वञी रहिजांइ। तुंहिंजी हर नंढी वॾी ज़रूरत पूरी करणु मुंहिंजो कमु आहे। तूं रुॻो मूंसां दोस्ती त रखी ॾिस, पोइ ॾिस त आउं तुंहिंजे लाइ छा छा नथो करियां। हिन खे जेकी बि दिलि में आयो उहो इहो चवंदो वियो। नशे जी हालत में ॻाल्हाइण जूं सभई हदूं पार कंदे हिन चयो, तोखे ख़बर आहे मूं पंहिंजे दोस्तनि सां तोसां दोस्ती रखण जो शर्त लॻायो आहे ऐं आउं हुन दोस्तनि सां गॾिजी तोसां ग्रुप सेक्स करण थो चाहियां। इहा ॻाल्हि जॾहिं बेबी जे कननि सां टकराई हिन जे बदन जा लिंग ई कंडारजी विया, छाकाणि हिन जे ॻाल्हाइण मां वहशत पिए पखी। बेबी अॻियां हिन जो वहशी ऐं दरिंदा सिफ़्त चहिरो पियो घुमियो। हिन खे पंहिंजी इज़त ऐं आबरू पायमाल थींदे महसूसु थी ऐं हिन जे तसवुर में उहे रूह ॾकाईंदड़ ऐं चुभंदड़ मंदर तरी आया। हिन हिकदमि फ़ोन बंदि कई ऐं ॾकंदड़ क़दमनि सां हू पंहिंजे बिस्तरे ॾांहुं मोटी आई। पर हिन जी निंड हवाउनि में उॾामी चुकी हुई ऐं हिन पहिरियों दफ़ो ज़िंदगी में पाण खे ईअं लाचार, बेवस ऐं अकेलो महसूसु कयो हो। एॾी बेवसी त हिन खे उन ॾींहुं बि महसूसु न थी हुई जॾहिं खेसि तलाक जा कागज़ मिलिया हुआ। राति देर ताईं हू भवाइतनि तसवुरनि में जाॻंदी रही ऐं पोइ खेसि ख़बर ई न पई त केॾी महिल संदसि अखि सां लॻी वई। ऐं जॾहिं हिन खे निंड आई त हिन खे ख़्वाब में बि खेसि ईअं महसूसु थियो त संदसि दर जी घंटी वॼी रही आहे ऐं उहो हमरा पंहिंजे कुझु दोस्तनि सां दर ते बीठो आहे ऐं ज़ोर ज़ोर सां दर वॼाए खेसि दर खोलण लाइ धमकाए रहियो आहे। हू ओचितो छिरक भरे उथी वेही रही ऐं खेसि हिकु लम्हे लाइ ईअं महसूसु थियो त हू दर भञी अंदरि घिड़ी आया आहिनि ऐं बगड़नि जियां ग्रुप जी शक्ल में खेसि खाइण लाइ अॻिते वधी रहिया आहिनि। उन ई वक़्तु हिन जो दिमाग़ माउफ़ थी चुको हो ऐं हिन खे ईअं महसूसु थियो त संदसि इज़त लीड़ू लीड़ू थी चुकी आहे ऐं वारे वारे सां खेसि हिक खां पोइ ॿियो ऐं पोइ टियों बगड़ पंहिंजे मथां लामार ॾींदे महसूसु थी रहियो आहे। उन्हनि वहशियनि जे वॾनि वॾनि टहकनि में बेबी खे संदसि दाऊं दॿिजंदे महसूसु थी रहियूं ऐं जॾहिं हू पंहिंजे हवासनि में आई त संदसि पूरो जिस्म खेसि पघर जे पाणी सां ॿुॾल महसूसु थियो। हू ॾकंदी ॾकंदी हीसियल हरणी जियां पंहिंजा हल्का हल्का पेर खणंदी पाणी पीअण लाइ बोरची खाने में आई। हिन जीअं ई पंहिंजो हथु गिलास ॾांहुं वधायो संदसि नज़र वञी छुरी ते पई ऐं चंद घड़ियुनि लाइ हू ॼण त सुक्ते में अची वई। ॿिए ॾींहुं सुबुह ते हर कोई बेबी जो मौत ते सोगवार हो। संदसि लाश रत सां ॻाढ़ो थियल बोरची खाने जे पट ते पियल हो ऐं संदसि नंढड़ा ॿारड़ा दांहं करे रोई रहिया हुआ। तॾहिं हिते आयल हर माण्हू में अजीब चौबोल हो, पर हिन समाजी अॻवान खां हिन समाज हिकु लहज़े लाइ बि को सवाल न कयो हो ऐं न ई वरी हिन पाण कॾहिं बेबी जे क़बर ते अची अहसास निदामत कई हुई। हू अॼु बि बेबी जहिड़ियुनि कई औरतुनि सां पंहिंजी मोहबत जे इज़हार करण में और चाई सां जुंबियल आहे। खेनि दोस्ती जो आफ़रो कंदो रहे थो ऐं पंहिंजी ज़िंदगीअ में औरतुनि जे अंग खे वधाइण में रुधल आहे। हू अॼु बि पंहिंजे दोस्तनि सां उहे ई शर्तूं लॻाईंदो रहे थो ऐं बेवस ऐं लाचार औरतुनि सां ग्रुप सेक्स जा मनसूबा जोड़ींदो रहे थो। उन सां गॾोगॾु हू समाज खे बदिलाइण वारे कम में बि ओतिरो ई ईमानदारी सां अॻिते वांगुरु जुंबियल आहे। बस दोस्तों, इहा हुई अॼु जी कहाणी जेका उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी।